झूलेलाल। अॼु मां सिंधी समाचार जे माध्यम सां डॉक्टर रेखा धनकानी तव्हां खां ॻाल्हाए रही आहियां। अॼु पाण ॻाल्हि कंदासीं एजुकेशन जे बारे में, शिक्षा जे बारे में। पंहिंजे सिंधी समाज में पाण जेकर त पंहिंजा जेके ॿार आहिनि या पंहिंजूं धीअरूं आहिनि, पाण पंहिंजी धीअरुनि खे या पंहिंजे पुटनि खे एतिरी एजुकेशन न ॾींदा आहियूं। छाकाणि त पंहिंजे ॿारनि लाइ पाण खे चाहे पाण को बि कमु था करूं, चाहे पाण गाॾो था हलायूं या पंहिंजी का दुकानु आहे या कुझु बि पाण को कमु था करूं, त पाण खे लॻंदो पंहिंजी औलाद हिते वेहंदी। पर जेकर पंहिंजे ॿार जी का इच्छा आहे कुझु ठहण जी, कुझु करण जी, त पाण उनखे नंढा हूंदड़ खां ई पंहिंजे ॿारनि खे सम्झाईंदा आहियूं, पुट मां गाॾो थो हलायां। जेको माण्हू दुकान थो हलाए त उनखे दुकान ई हलाइणी खपिजे, इहा ॻाल्हि न। अगरि पंहिंजो ॿारु, पंहिंजो पुटु, पंहिंजी औलाद, पंहिंजी धीअ कुझु पढ़णु थी चाहे, कुझु करणु थी चाहे, त पाण खे उनखे मोटिवेट करणु खपिजे। शिक्षा अहिड़ी आहे, उहो ज्ञान अहिड़ो आहे, उहो तव्हांजो केर बि नथो चुराए सघे, केर बि खणी नथो सघे। त पंहिंजी औलाद खे पाण छो साक्षर न ठाहियूं, छो पढ़ायूं लिखायूं न। तव्हां कॾहिं ॿाहिरि वञिजो, विदेशनि में वञिजो, हिंदुस्तान में वञिजो, कहिड़े बि कंट्री में वञिजो, तव्हां हर जॻह ते ॾिसंदा सभु तरह जा ॿार, सभु क़ौम जा ॿार उन्हनि गद्दियुनि ते वेठा आहिनि। को IAS ऑफिसर आहे, को डॉक्टर आहे, को वकील आहे, को जज आहे, पर सिंधी आहे? मूंखे नथो लॻे को बि सिंधी आहे। मां ईअं नथी चवां न कान्हे, आहे, पर ॾाढो रेशो घटि आहे। छाकाणि त पाण नंढे हूंदे खां ई पंहिंजो माइंड सेट था करूं कि मां हीउ कमु थो करां त मुंहिंजी औलाद बि इहो कमु कंदी, मुंहिंजी औलाद बि इहो ई कमु कंदी, त पाण वॾा बि इहो ई माइंड सेट, इहो ई मन में भाव रखी पाण पंहिंजे ॿार खे वॾो था करूं, त हू पंहिंजी इच्छा बि रखे थो त पाण हुनजी इच्छा खे दॿायूं था। मूंखे लॻे थो मुंहिंजूं भाउर, मुंहिंजा भेनरूं अगरि इन ॻाल्हि खे थोरो ध्यानु ॾींदा त पंहिंजे देश जा, पंहिंजे हर जॻह ते पंहिंजा बि माण्हू हूंदा। छो सिंधी कान्हनि? पाण खां ई का ग़लती पई थिए। अगरि पाण ई पंहिंजे ॿारनि खे, अगरि उन्हनि जो भाव आहे, ऐं थोरो पाण धको बि त ॾियूं पंहिंजे ॿारनि खे कि हू चाहिनि था त थोरो असां बि उन्हनि खे कि हा हा पुट तूं हीउ कर, डॉक्टर ठहिणो हूंदो, अरे न पुट न, मेंढक कटबा, हीअं थींदो, हू थींदो, उनजी इच्छा खे मारे था छॾूं। छाकाणि इहा ॻाल्हि ग़लति आहे। त जेको पंहिंजो ॿारु ठहिणु चाहे त पाण खे बि उनखे, चवंदा न ट्रेन खे धको ॾिबो त अॻियां पहुचंदी, त थोरो पंहिंजो बि हथु हुजे हुन पुठियां। ऐं कई बार ॿारनि जो त मन हूंदो ई आहे, पाण उन्हनि जी इच्छा खे दॿाए रखंदा आहियूं। त मूंखे लॻे थो कि पाण पंहिंजे सिंधी भाउर या भेनरूं इन ॻाल्हि ते बि थोरो पुरज़ोर विरोध करूं या थोरो ध्यानु ॾियूं, त पंहिंजा ॿार बि हर गद्दी ते हूंदा, हर जॻह ते ॾिसणु ईंदा। अगरि कंहिंखे ॻाल्हि का बि मुंहिंजी न सम्झ आए या बुरी लॻे त मूंखे माफ़ु कजो। जय झूलेलाल, जय झूलेलाल।